करमपुर सूबाई वजीर पीपी मीर शबीर अली खान बिजानी, साबिक ज़िले चेयरमैन कश्मोर कंदकोट सरदार मीर महबूब अली खान बिजानी करमपुर रूरल हेल्थ सेंटर पहुंची कोरोना वैक्सीन सेंटर जो रिबन कटे इफ्तिताह कयो। सूबाई वज़ीर के कोरोना वैक्सीन सेंटर बाबत अस्पताल अमले तरफा ब्रीफिंग ॾिनी वई। इन मौके ते DHO HIS कश्मोर मुश्ताक मेमन, DHO कश्मोर कंदकोट अब्दुल गनी शेख, डॉक्टर फाइक अली बिजानी, डॉक्टर नज़ीर अहमद बिजानी ऐं ॿियो अमलो मौजूद हो। इन मौके ते मौजूद अमले पारां सूबाई वज़ीर के सेंटर बाबत तफ़सीली आगाही ॾिनी वई। सूबाई वज़ीर इन मौके ते सहाफ़ियुनि जे पुछल सवालनि जे जवाब में चयो त करमपुर सेहत मर्कज़ में कोरोना वैक्सीन सेंटर जो इफ्तिताह कयो आहे। सेंटर खुलण सां शहर ऐं भरपासे वारे इलाइक़े जे माण्हुनि खे वैक्सीन लॻाइण में आसानी थींदी। ॿिए तरफ़ सहाफ़ियुनि पारां पुछल सवालनि जे जवाब में सूबाई वज़ीर चयो त कचे में धाड़ियल हथां शहीद थियल पुलिस एहलकारनि ऐं फोटोग्राफर जी शहादत ते इंतहाई अफ़सोस थियो। वज़ीर आला सिंध वाक़े जे हवाले सां ब्रीफिंग वठण लाइ शिकारपुर पहुतो। उनजो वधीक चवणो हो त असांजे ज़िलनि में जेके बि ॾोहारी टोला सरगर्म आहिनि उन्हनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई करे अमन बहाल करायो वेंदो। उनजो वधीक चवणो हो त CM सिंध अमन बहाल करण लाइ संजीदा आहे ऐं असांजी पुलिस ॾोहारनि जो मुक़ाबिलो करण जी सलाहियत रखे थी। सूबाई वज़ीर मीर शबीर अली खान जो वधीक छा चवणो हो अचो त ॿुधूं था। इहो वाक़ियो थियो जंहिंमें 2 पुलिस वारा जवान असांजा शहीद थिया ऐं हिकिड़ो सहाफ़ी हुन सां गॾु हुयो जेको शहीद थी वियो। उन खां पोइ तव्हां ॾिठो त वज़ीर आला साहब पाण हिते IG सां गॾु आयो शिकारपुर में प्रेस कॉन्फ्रेंस खे अचण सां हुन ब्रीफिंग वरिती। उन ब्रीफिंग खां पोइ हिते नेसेसरी जेके डायरेक्शन हुया CM साहब ॾेई वियो आहे ऐं अचण सां हुननि हिते DIG लाड़काणो मज़र नवाज़ शेख खे डिप्यूट कयो आहे। तनवीर दुनियो साहब SSP शिकारपुर लॻो आहे ऐं हुननि खे इहे ई अहकामात आहिनि त तव्हां हिते जेके बि अहिड़ा जेको धाड़ियल अनासर आहे कचे में जेको शिकारपुर ऐं कंदकोट ॿिन्ही ज़िलनि में माण्हुनि जे लाइ आज़ार बणियल आहे उनखे तव्हां लॉ एंड ऑर्डर खे मेंटेन कयो ऐं हाणे इनशाला तव्हां ॾिसंदो त लॉ एंड ऑर्डर बि इनशाला मेंटेन थींदो ऐं हिते पुलिस पंहिंजी पूरी कार्रवाई कंदे ऐं इन्हनि ॾोहारियुनि ताईं पुॼंदी ऐं इनशाला तव्हां ॾिसंदो कुझु अरसे में हिते इनशाला शिकारपुर में कंदकोट में ऐं ॿिए परियों दरिया जे घुरकी ज़िलो आहे हर ज़िले में अमन क़ाइमु थींदो ऐं पुलिस असांजी बाहिम्मत आहे। हाणे बि जेके जवान शहीद थिया उहे हिते विया न पर कुझु प्लैनिंग जी जेका ही उन में हिकमत अमली प्रॉपर न हुई उनजे करे हुननि सां जेको आहे इहो वाक़ियो पेश आयो। हाणे असां वटि हिकिड़ो सुठो ऑफिसर डिप्यूट थियो आहे जेको इनशाला सुठी कार्रवाई कंदे शिकारपुर में इनशाला अमल बहाल कंदे। ॻाल्हि कोन्हे इन पूरे सिलसिले के वज़ीर आला साहब पाण मॉनिटर पियो करे ऐं उनजो तव्हां अमली तरह ॾिठो त CM साहब पाण शिकारपुर आया हिते अची मीटिंग कयूं ब्रीफिंग वरितऊं ऐं पूरा अहकामात जारी करे उन खां पोइ हितां वापसि विया आहिनि ऐं उन्हनि असांखे कैबिनेट खे बि एतमाद वरितो। असांखे बि इहो ई ब्रीफ कयो त मां शिकारपुर में हे अहकामात ॾेई आयो आहियां ऐं इनशाला तव्हां ॾिसंदो कुझु अरसे में अमन बहाल थींदो ऐं तव्हांखे ख़बर आहे त तनवीर साहब हिकिड़ो सुठो सीज़न्ड ऑफिसर आहे ऐं हू पंहिंजे तजुर्बे जे हिसाब सां हुनखे रखियो वियो आहे ऐं इनशाला तव्हां थोरे अरसे में ॾिसंदो त अमन बहाल थींदो इनशाला। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजानी, JTN वेब न्यूज़ करमपुर। The flag,